प्रोग्राम सिंध कचहरी सां गॾु आवां जो मेज़बान ज़फ़र हिकिड़ो। अॼु असीं सिंध कचहरी जो प्रोग्राम उमरकोट में करे रहिया आहियूं ऐं उमरकोट में प्रोग्राम करण जे हवाले सां ॿियो हिकिड़ी शइ ॿुधाईंदो आहियां मां तक़रीबन हर प्रोग्राम में त हीअ जेके सिंध कचहरी जा प्रोग्राम थींदा आहिनि इहे असां सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ ॻोठनि वॾनि शहरनि नंढनि शहरनि में कंदा आहियूं। हिकिड़ो तसलसल आहे त सिंध जी जेका हीअ ओताक आहे, सिंध जूं जेके कचहरियूं आहिनि उहे कचहरियूं ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदियूं थियूं वञनि। जेके असांजा सुघड़ आहिनि उहे सुघड़ा वारा जेके सिन्फ़ूं आहिनि उहे ख़तमु थींदियूं थियूं वञनि। अॻे असांजा वॾड़ा हूंदा हुआ ऐं उहे वॾड़ा शाम जो पंहिंजा कमकारियूं लाहे सॼा खफ़ा खड़ियूं लाहे कंहिं जॻह ते कंहिं ओताक ते गॾु थींदा हुआ। पोइ उते सॼे ॻोठ जा माण्हू ईंदा हुआ, पंहिंजा परावा मसइला उरींदा, हिक ॿिए सां सलाह मशवरा कंदा, ॻाल्हियूं कंदा हुआ। पोइ उन्हनि जा मसइलनि जा उते ई वेही हल कढंदा हुआ। पर हाणे उहो जेको जदीद दौरु अची वियो आहे, कंप्यूटराइज़ दौरु अची वियो आहे, मोबाइल जो दौरु अची वियो आहे, उहा जेका कचहरी आहे उहे जेको हिक ॿिए जे रूबरू हाल अहिवाल थियनि था, हिक ॿिए जा मसइला ॿुधूं ऐं हल कयूं, इहे शयूं ॾींहों ॾींहुं ख़तमु थींदी पियूं वञनि। जेको असांजो नओं नस्ल आहे, नौजवान नस्ल आहे, उन्हनि खे ख़बर न आहे त हीअ रली केतिरी महिनत सां ठहे थी, केतिरी हिन जी असांजे सक़ाफ़त में अहमियत आहे, अजरक जी अहमियत केतिरी आहे, टोपी जी अहमियत केतिरी आहे। पर हीअ जेका पाण कचहरी कयूं था उन कचहरी जी केतिरी अहमियत आहे। असां सिंध टीवी जो इहो हिकिड़ो पंहिंजो मंशूर रहियो आहे त सिंध टीवी जे तरफ़ां पंहिंजी सक़ाफ़त खे बरक़रार रखंदे ऐं सक़ाफ़ती हवालनि खे वधीक हथी ॾींदे अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदा आहियूं। सक़ाफ़ती प्रोग्राम ओताक कचहरी ऐं कचहरियूं करे उते सुघड़नि खे ऐं उते जे नौजवाननि खे नए नस्ल खे ॿुधाईंदा आहियूं त हीअ जेका ओताक आहे, हीअ जेका कचहरी आहे, उन्हनि खे आबाद करण जे लाइ हीअ हिकिड़ो सिलसिलो हूंदो आहे, उहो कंदा आहियूं। अॼु असां उमरकोट में आया आहियूं ऐं उमरकोट में हिन कचहरीअ जे हवाले सां असांजा मुख़्तलिफ़ मुअज़्ज़िज़ीन, उमरकोट जा वापारी, उमरकोट जे अदीबनि, दानिश्वरनि ऐं मुहक़क़नि जो शहरु आहे ऐं उमरकोट तमामु हिकिड़ो तारीख़ी शहरु आहे, उन में मौजूदु आहियूं। ऐं जेको आहे सो CSSP जे तरफ़ां ही कचहरी मुनक़िद कराई वई आहे। मीर हसन आरी सर ऐं ॿी जेका संगत आहे उहे बि असां सां मौजूदु आहिनि। सेठ परतोषम असांजो वापारी अॻुवाण आहे उमरकोट जो, उनखे बि हिन कचहरी में भलीकार चऊं था, सॼी संगत खे भलीकार चऊं था। कचहरी जो सिलसिलो शुरू कयूं था ऐं मीर हसन साहिबु हीअ जेके पंहिंजूं कचहरियूं आहिनि ओताकूं हूंदियूं हुयूं, असांजा वॾड़ा ओताकुनि में वेहंदा हुआ, हाल अहिवाल उरींदा हुआ ऐं वॾियूं कचहरियूं थींदियूं, गुजारतूं, माण्हुनि जा पंहिंजा परावा मसइला। पर हाणे घर में ॿ भाइर आहिनि, उहे ॿ भाइर बि पाण में जेकॾहिं वेठा आहिनि बि हिक ॿिए सां मुतवज न आहिनि, मोबाइल ते लॻा पिया आहिनि, मोबाइल जे थ्रू ऐं कंप्यूटर इहे शयूं, उहो असां सिलसिलो ख़तमु थींदो त कीअं पिया ॾिसो हिन ओताक वारे सिलसिले खे? हा ज़फ़र साईं, ओताक वारो सिलसिलो ॾाढो भलो ज़बरदस्त हुयो। सिंध जी माज़ी ॾाढी सुहिणी हुई ऐं सिंध जे तारीफ़ जो हिकिड़ो ताक़तवर तरीन हवालो सिंध जी सक़ाफ़त आहे। बिल्कुलु। ऐं सिंध जी सक़ाफ़त जो वरी हिकिड़ो ताक़तवर तरीन हवालो जेको आहे सो शाह लतीफ़ आहे। बिल्कुलु। ऐं शाह लतीफ़ जी शाइरी जो वरी हिकिड़ो ख़ूबसूरत दिलकश हवालो जेको आहे उहो आहे इश्क़ रसूल। हा। ऐं हीअ छाकाणि त हा भलारो महीनो पियो हले ऐं हिन भलारे महीने में जेके बि कचहरियूं थियूं आहिनि, सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम जेका असांजी CSSP आहे, उनजो सोचल सम्झल ख़्यालु आहे त जेसीं ताईं सक़ाफ़त जे बुनियाद ते माण्हुनि खे मेड़े मुठ न कबो तेसीं ताईं मोहबतूं वधंदियूं कोन। सही। ऐं लतीफ़ जी शाइरी में इश्क़ रसूल पाण ॿुधंदासीं जलाल साईं खां, प्रोफेसर जलाल कोरी असांजो दोस्त वेठो आहे, त ख़बर पाण खे पवंदी त बाबा ही जेके सूफ़िया इकराम हुआ असांजा, इन्हनि जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इश्क़ जे हवाले सां छा मक़ाम मंज़िलूं हुयूं। बिल्कुलु। ऐं सिंध का ही जटा वेठी करे सिंध हेॾनि मुसीबतनि जे बावजूदि बि उनजो वार विंगो नथो थिए, इन जे पोयां बि का फ़िक्री सघ आहे, का ताक़त आहे, को सक़ाफ़ती सघ आहे, त उहा सघ कहिड़ी आहे त उन ते जलाल साईं मूंखां जलाल साईं बिल्कुलु जलाल साईं खां ॿुधूं। बिस्मिल्लाह साईं, हिन हवाले सां कचहरियूं ओताक सक़ाफ़त पंहिंजी, वरी इश्क़ रसूल, भलारो महीनो बि हले थो पियो, हिन भलारे महीने में वेठा आहियूं कचहरीअ में, इश्क़ रसूल जी ॻाल्हि न थिए त ॼण। सिंध जेको आहे पंहिंजो ख़ितो, उनजो नबी साईं सां इश्क़ ऐं उन्हनि जो नबी साईं सां निस्बतूं जेके आहिनि उहे इंतिहाई अहमियत वारियूं आहिनि। उहे उन्हनि जी प्रचार थियणु खपे, उहे खोलणु खपनि। सभ खां
नबी साईं सभिनी बादशाहनि खे ख़त लिखिया, पर सिंध जे माण्हुनि खे ख़त लिखियईं। बादशाह सिंध में वेठो उनखे ख़त कोन लिखियईं। ऐं उहे माण्हू हुआ सिंध जा जेके दबी जो मेलो, तॾहिं इहो वापारी मेला थींदा हुआ। नबी साईं जॾहिं अञा नबूअत खां नंढी उमिरि में जॾहिं अमा खदीजतुल कुबरा जो सामान वापार जो उहो खणी वेंदा हुआ, त उन मेले में जेको सिंधियुनि सां पाण भलारनि जी मुलाक़ात थी, त सिंधियुनि वटि अजरक पियल हुई ऐं अजरक नबी साईं खे सुहिणी लॻी। तॾहिं हुननि सिंधी माण्हुनि हुनजा पैसा वठण जी ॻाल्हि कोन कयूं, पर उहा खणी नबी साईं जे कुलनि में विधऊं ऐं उहा उनखे तोहफ़ो करे ॾिनो। ऐं नबी साईं जी चादरुनि में हिकिड़ी चादर जेका अजरक पई, ऐं चवनि था त जेका कमली मुबारक पाण चऊं था उहा सिंधी जी अजरक आहे। माशाअल्लाह, वाह वाह। ऐं पोइ बिल्कुलु नबी साईं जॾहिं उहे वापारी जेके उन्हनि खे मुंहिंजो ख़्यालु आहे त नेरोनकोट जा जेके हुआ उहे माण्हू, उन्हनि खे जेको ख़त लिखी मोकिलियईं हैदराबाद, हाणे हैदराबाद पाण चऊं था, उनखे जेको ख़त लिखियो पाण भलारनि, उहो उन्हनि वापारियुनि खे ई लिखियईं जेके उते जा राक हुआ, ऐं उन्हनि खे दावत ॾिनई। उहे ई माण्हू विया वञी उते मुस्लमान थिया मदीने पाक में। ऐं सिंध जी निस्बत जेका आहे नबी साईं सां उहा इहा आहे त बरे सग़ीर में जेकॾहिं सुहाबी आहिनि त उहे सिंधी आहिनि, ऐं बाक़ी ही ख़ल्क़ जेका सॼी इस्लाम जी धणी थी, इस्लाम जा जेके आहिनि धाणा कढी छॾिया आहिनि, इस्लाम जे रूह खां ई वाक़ुफ़ु कोन्हनि। ऐं उन्हनि हिते फ़िरके परस्तियूं, ई झेड़ा, ई झटा, इहे सॼा जेके आहिनि उहे इन जे करे आहिनि जो नबी साईं जो इश्क़ जेको उहो आहे कोन्हे को सही बुनियादी जेको आहे अलाह साईं हुनखे रहमतुल आलमीन करे छॾियो। रहमतुल आलमीन माना अलाह साईं जो ख़ज़ानो जेको अलाह साईं जी रहमत आहे। महिरबानी। ईअं हुई कचहरी सिलसिले खे अॻिते वधायूं साईं, ऐं इलाही दोस्त ॿिया बि वेठा आहिनि, ऐं असां सां जेको आहे सो मरी साहब वेठो आहे सुघड़। कचहरी हुजे ऐं सुघड़ खे न ॿुधूं त ॼण मज़ो न थींदो। आवाज़ छा पियो ॿुधाई मुराद? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं त महिरबानियूं आहिनि साईं मेरसन साहिब जूं, जो महिरबानी करे कचहरियूं घुराए थो, ऐं हीअ सकाफ़त खे ज़िंदा करण लाइ कचहरियूं खपनि। जे रुॻी कचहरियूं न कंदासीं त हर को माण्हू टच में आहे, मोटर साइकिल ते बि टच में आहे, उतां ते वञूं वेहूं, मच वारियूं नौजवान टच में। हाणे करियूं त कचहरी कंदा करियूं, उते वञूं था मोबाइल साईं, मोबाइल इन अचण खां पोइ कचहरियूं ख़तमु करे छॾियूं आहिनि। महिमान को वञनि सुठा वेहनि त छोकिरा गुम थियो वञनि, मानी असां पाण गिलजी खणी अचूं वञूं कॾहिं। पर हाणे साईं जो हिकिड़ो बैत आहे साईं ताल मौला जो, चई ही लुड़क मंझि अखियुनि ॼण सचा मोती सिप में, तंजा सौदागर सिपरी था वॾा कदुर कनि, नकी विकजण वनझारनि वटि, नकी हथनि ते हुजनि, बिल्कुलु बाज़ारनि में किथे की न मिलनि। तालिब मौला तलब में टिमो रोज़ टिमनि, पोइ हिन सुहिणनि ई सचनि मुल मूरे न आहे को। वाह वाह वाह। अॼु अजीब छो न हुए तो सजण साॻी जाए, या पानी हजा मूंडे मुंहं बि मुकाए, घुराई घुर करे छाखूं छाजे लाइ, हेराई बि हथनि सां सजण सिकी सा, हुकुम ॾे त हटी वञा वरी न अचां वाह, न त पंहिंजे तालिब मौला खे खणी सही ॻाल्हि सुणाए, जे निभाए सघी निभाए, न त बि दिलि भर दुआगू आहियां। वाह साईं वाह वाह वाह। हबीब हिन जहान में तुंहिंजी अथम तो, ॿागुण ही ॿुधाए त ॾिठई कहिड़ो ॾो, कमंद पाए कुर्ब जा हीअं लालण करे विधी लो, तालिब मौला थो करे सॼण तोखे सतो, कुर्ब वारा तो वरी हेॾियूं विथियूं विधई को, जेकर तूं छॾींदे छो त आऊं दिलि भर दुआगू आहियां। वाह 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 वाह। पचन पचरनि पाण में लुड़क सवी लाड़े, सारो ॾींहुं रहनि सूर में तब पचर न कनि पाड़े, तालिब मौला तलब में ही सिक विझूं साड़े, घोड़ा घोड़ा ॾे यानी गुंगियूं गोए कटे वियूं। वाह साईं वाह वाह साईं वाह। छो थो करी मींहं तूं मूंसां रीस रोअण जी, तालिब मौला सां तो कया नाह केॾा ॾींहं, तुंहिंजा ॿ टे ॾींहं मुंहिंजी मौसम सभु का। वाह वाह। मींहं वसनि मूं त ते अखियूं रोज़ वसनि, हू ॿार मां अचो सुका सावा कनि, पर ही दम दम दिलनि खे छो अछो आब ॾियनि, हू वछो नेठि वञनि पर तालिब वञनि की न की। वाह 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 वाह। सरदार के वणन पिया। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। अखियुनि खे छा चवां जो रत न रुनाऊं, पिरनि उठ पलाणिया बीठे ॾिठाऊं, अॼु उन्हनि अखियुनि आऊं कहिड़ा कजल पायां। वाह वाह।
चई ससुई खां पुछो सर्त त बलोचन सां तो छो एॾो वास्तो कयो। चई अधूं वण ॼाण मूं सणी न कयो हूं त न सठ में हेतिरी हिन कोहारल जी कान पर हिन रतीअ जे रिहाण मुंहिंजो जीअड़े विधो जत सां। वाह 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 वाह। चोरी राति चढ़ी वासे मुंहिंजो बता चोरी राति चढ़ी विया है 12 चणा ॿार असुल कजे की न की इन्हनि ते एतबार ॾिसण में ॾाढा हुआ केची कुर्बदार मूं न सम्झो छॾींदा ही धोबिण करे धार ओ हुनी त लोॾिस लोढ़ में पर कावड़ो मूं ते रब कार कर माफ़ मुराद चवे आ तो बारी मथे बार ओठी करे इकरार मूंखां चोरी राति चढ़ी विया। वाह 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 वाह। चोरी राति चढ़ी विया हीअं पलाणियो पिरनि मूंखे निंड निभाग जी ॿियो ओॾागो अखियुनि ओ बोदा बलोचन जा कुठा की न कुझनि रवां रवां बरो की हलो रवां रवां जूं पे कयूं ॿोलियूं ॿारो चनि अॼु मारे विया मुराद चवे विया रोले मंझ रिणनि पोइ अॼूं कान उथनि थिस जोॻाइणी हिन जूअ में। चोरी राति चढ़ी विया वठी मूं वेचारीअ जो वर जतन मूंसां जुठ कई मुंहिंजो कोठे विया कूंधर है पंहिंजे होतला टोड़ी दस टकर सूर मूंसां साथ ॾियो हलो अवी हे कर कोन्हे ॾोह मूं ॾुखीअ जो ही गम मिलियो कूंधर ओ मान मिलां मुराद चवे वञी आरी ॼाम पर पोइ साॻियां सौदागर यार चोरी राति चढ़ी विया। महिरबानी वॾी महिरबानी। नाज़रीन प्रोग्राम जो सिलसिलो जारी आहे। उमरकोट में आहियूं ऐं उमरकोट जा अदीब शाइर मुख़्तलिफ़ वापारी अॻुवान असां सां गॾु आहिनि। सुखड़ साईं ज़बरदस्त मुराद वरी ज़बरदस्त सुखड़ फनकार बि आहिनि असां सां उन्हनि खे बि ॿुधंदासीं पर हिकिड़ी नंढड़ी वठूं था साई ऐं साई खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे। उमरकोट में मौजूदु आहियूं। साईं सुघड़नि खे बि ॿुधोसीं हितां जे दोस्तनि खे बि ॿुधोसीं पर वरी एॾो नौजवान आहे पंहिंजो असां सां जवाद फ़कीर कलाम जवाद छा था ॿुधायो? लतीफ़ सरकार जो कलाम। लतीफ़ सरकार बिस्मिल्लाह। वाह वाह। लतीफ़ साईं। ला 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 हो सतुर कज सता सतुर कज सतार आऊं घाणी आया ढकींदा कणहार दई पांध पना जो परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल परचन शाल पवार ढोला मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोल मारो मूसा परचन शाल पवार उठड़ा मिया उठड़ा मिया
मलिर ते मियां मुठड़ा मियां मलिर ते मियां तड़ तड़ थी तमार ढोलिया मारू सा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल हो परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारू मूसा परचन शाल पाए सारे रे सगे के रे मम गम गब पद मब गम द बनी नि द भव द मब गम द बनी नि द बनी द भव द मब गम द गम के रे पाए आया पाद में मियां पाया पाद में मियां अब गणेब अपार ढोलिया मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल हो परचन शाल पवार ढोलिया मारो मूसा परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारो मूसा परचन शाल सजने साने केड़ा सी विसरे हफदने खे हो वतन जिन विसारियो पल भरी आहिया मियां पल भरी आहिया मियां सतुर कज तू सतार ढोलिया मारो परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारो परचन शाल पवार भिट जो घोट भिट जो घोट लतीफ चवे मियां लालो लाल लतीफ चवे मियां भिट जो घोट लतीफ चवे मियां सारे बैठ संगार ढोलिया मारो परचन शाल पवार परचन शाल पवार ढोलिया मारो मूसा परचन शाल जवाद फ़कीर ज़बरदस्त नौजवान ऐं एॾो सुरीलो आवाज़ ज़बरदस्त लतीफ़ जी शाइरी ऐं लतीफ़ सरकार खे निभाए उन नमूने सां, हा। ॾुखियूं कंपोज़िशन्स आहिनि जवाद उन्हनि सां निभाए थो। बिल्कुलु वाह, बिल्कुलु थो निभाए। अब्दुल्ला खोसो बि वेठो आहे कचहरीअ में। हा सही पंहिंजो अब्दुल्ला खो अॻुवाण मां सम्झां थो त उमरकोट जे हवाले सां ॻाल्हि बीठल ॿोल सही कजे। बीठल माण्हू आहे अब्दुल्ला खोसो असांजो समाजी सरगर्मियूं जेके बि आहिनि सकाफ़ती बि उन्हनि जो ॼण त अॻुवाण उमरकोट रूह में रवा सकाफ़ती हवाले सां रूह जेके रवा आहे। सरगर्मियूं थियनि थियूं या हाणे वरी सकाफ़ती ॾियारा बि अचनि पिया सकाफ़त जो ॾियारो मल्हाइनि पिया सिंध टीवी जे तरफ़ां 6 डिसंबर ते इहो बि वेझो आहे। कीअं पिया ॾिसो हिन कचहरियुनि खे ऐं सकाफ़ती ॾियारनि खे? हा साईं बिल्कुलु मीर हसन तव्हां पंहिंजे तारीफ़ी प्रोग्राम में चयो त असां वटि सिंध में जेको कल्चर हुयो
पोइ ताकनि वारो उहो ॾींहं ॾींहं जेको ख़तमु पियो थींदो वञे। ऐं नौजवान जेको आहे रोज़मरह जदीद टेक्नोलॉजी खे उहो कवर कंदे टच मोबाइल ऐं मुख़्तलिफ़ जेके शयुनि सां उहो सलाड़ियल आहे। ऐं डेफिनेटली पाण वटि ही जंहिं इलाइक़े में पाण वेठा आहियूं हिन में इल्मु अदब ऐं शाइरी जे वजह तव्हांखे हिते सिंधी जा वॾा जेके शाइर थी रहिया आहिनि उहे उमरकोट जे जा माण्हू तव्हांखे मिलंदा। मिसाली ॻाल्हि ख़ान साहिबु जो अब्दुल करीम पली साहिबु वॾो सिंधी शाइर हो ऐं ख़ान साहिबु वली में वफ़ा पली केर सॾाए जंहिंजा कलाम सिंगाल सलीम अब्दा परवीन जेको उहे ॻाईंदा हुआ अञा ताईं उन जूं कैसटूं ऐं मुख़्तलिफ़ जेके पाण ते गाना आहिनि। त नतीजे में ही पाण गुज़िरियल 5-7 सालनि खां जेको सिंध टीवी को 4-5 साल खां जेको पाण वटि माण्हुनि खे हिकिड़ो मुतहरिक कयो आहे ऐं सोशल जेको डायनामिक कल्चर जेको पंहिंजो कचहरियुनि वारो आहे उनखे मुंहिंजे ख़्याल में घणे वक़्त खां पोइ सिंधी माण्हुनि ऐं स्पेशली असांजा जेके नौजवान जेको आहिनि उन्हनि सॼो उनखे प्रोमोट कयो आहे उन सां सॼे सरगर्म में सलाड़ियल रहिया आहिनि। मिसाल ॻाल्हि उहा जा हीअं पाण 6 डिसंबर अचे पियो त हाणे अॼु जेको उर्स जो भरारो महीनो पाण करीम जी आमद जे सिलसिले पाण सभई कचहरी प्रो में वेठा आहियूं ज़फ़र साहिबु त ईअं ई बिल्कुलु जेको 6 डिसंबर त उहो बि असांजो ईद जो ईद क़ौमी ईद ॾियारो आहे। माना मुख़्तलिफ़ सियासी सरगर्मियूं सियासतदान कंदा हुआ ऐं स्कूल में मुख़्तलिफ़ जेके असांजा ॿार आहिनि शागिर्द आहिनि उहे बि कंदा आहिनि। सिंध जूं समाजी तंज़ीमूं आहिनि उमरकोट खां वठी सॼी सिंध में माना कश्मीर कंदकोट बि थिए ऐं कराची में त ज़ाहिर आहे वॾो हिकिड़ो समुंड अॻे हर साल जीअं उथरी पवंदो ऐं वरी बि इन दफ़े पाण चाहींदासीं त उहो सॼे नमूने असां उमरकोट में अहिड़े क़िस्म जूं सिंध टीवी सां गॾु बिल्कुलु बिल्कुलु अब्दुल्ला वॾी महिरबानी। मुमताज़ आरी सर खां बि थोरो हाल अहवाल वठिजे कचहरी में वेठो आहे। पहिरीं शाइर हो पोइ वरी अलाह सही तौफ़ीक़ ॾिनी सो सहाफ़ी थी वियो ऐं हाणे सहाफ़त करे थो ऐं माण्हुनि जे पासे माण्हुनि जूं ज़फ़र साईं ॾुख सुख जूं बिल्कुलु बिल्कुलु मुमताज़ कचहरियूं ऐं महिरबानी ज़फ़र। असां वटि हिते जेको कचहरियुनि जो ख़ासि तौर ते जेको बहिराड़ियुनि में जेका रवाज ख़तमु थियो आहे उन सां असां सकाफ़ती तौर ते हिक ॿिए खां अलॻि थी विया आहियूं। जीअं कचहरी में ॻाल्हि थी त मोबाइल अचण खां पोइ जेतोणीकि मोबाइल असांखे दुनिया जे वेझो बि कयो आहे ऐं पंहिंजनि खां दूरि कयो आहे। सही इन में को शक न आहे त मोबाइल टेक्नोलॉजी ज़रिए असां तरक़ीअ ॾांहुं वधिया बि आहियूं पर उते जिते असां गॾु वेही पंहिंजा हाली अहवाली थींदा हुआसीं उहा नथा थी सघूं। हाणे ॿाराड़ी सतह ते तव्हां ॻोठाणी सतह ते ॾिठो हूंदो त कचहरियुनि जी हाणे कचहरियूं जेके आहिनि उहे ख़तमु थींदियूं वञनि माण्हू घरनि ताईं महदूद आहिनि मोबाइल ज़रिए ई सॼी कुझु माण्हुनि ताईं रसाई बि कनि था पंहिंजी ॼाण पहुचाइनि था। उहा हिकिड़ी अलॻि ॻाल्हि आहे पर असां हिक ॿिए खां कटिजी चुका आहियूं। सिंध जी शाहूकार तहज़ीब आहे सिंध जी शाहूकार सकाफ़त आहे ऐं CSSP जसल आहे जो असांजे बजाए इन जे त असां अॻु में जेको कंदा हुआसीं त भई इंसानी हक़नि जी ॻाल्हि औरतुनि जे हक़नि जी ॻाल्हि जेतोणीकि इहो बि सकाफ़त जो हिसो आहे। सिंध जी सकाफ़त इंसानी हक़नि जी बि पासदारी करे थी सिंध जी सकाफ़त औरतुनि जे हक़नि जी बि पासदारी करे थी सिंध जी सकाफ़त ऐं तहज़ीब ॿारनि जे हक़नि जी बि पासदारी करे थी। तंहिंजे करे ज़रूरत आहे त असां हिकु दफ़ो ॿीहर पंहिंजनि कचहरियुनि खे वरी ज़िंदह करियूं महिरबानी सतह ते ज़िंदह करियूं त जीअं असांजी हिन पूरे सकाफ़त खे असां ॿीहर जेको आहे उहो बचाए सघूं। वॾी महिरबानी मुमताज़ तव्हां कचहरी जे हवाले सां सकाफ़त जे हवाले सां ज़बरदस्त कचहरी जो सिलसिलो जारी रखूं था पर हिकिड़ी साही जो बि टाइम थियो आहे। नाज़रीन साही जो टाइम थियो आहे हिकिड़ी नंढड़ी वठूं था साही ऐं साही खां पोइ वरी अची मिलूं था तेसि ताईं असां सां गॾु रहिजो। भलीकार सिंध कचहरी जो सिलसिलो जारी आहे उमरकोट में मौजूदु आहियूं ऐं उमरकोट जा मुअज़्ज़िज़ीन असां सां गॾु आहिनि असां सां अदियूं भेनरूं बि वेठियूं आहिनि खैरुनिसा खे ॿुधूं भला कचहरी
अदा कचरियुनि जी ॻाल्हि पिया करनि, उहो मोहबतूं माण्हुनि में वियूं हलियूं, पर पाण हौसलो ॾियूं था जॻायूं था, रुगो ॿारनि जो बि ॾोह कोन्हे, टच करे रहिया आहियो, पर मर्दनि जो बि ॾोह आहे। मर्द हिकिड़ो वॾो अची हुते वेंदो ताक में, तॾहिं ॿार ईंदा न किथां ईंदा, त उहो वॾो माण्हू अची वेंदो त ॿार बि अची वेंदा त मीर सन जेको ठाहियो हिते पंहिंजे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनम जे ॾींहं जे मुताबिक़ ॻाल्हायूं पिया, पर कचहरी जे मुताबिक़ अदा घुरायो त सभु अची विया आहियूं न, ईअं हिकिड़ो वेंदो त ॿिया बि अची वेंदा, को मसइलो कोन्हे, पाण जॻायूं था, पोइ पोड़नि खे पाण नियापो ॾियूं था, पोड़ा हिकिड़ो उताक में वेंदा त ॿार बि अची वेंदा, को मसइलो कोन्हे। ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो थोरो नात ॿुधाईंदी। झोली मुंहिंजी आहे ख़ाली, झोली भर या रसूलिल्लाह, झोली भर या हबीबिल्लाह, नाए ताक़त मुँह में मालिक, करम कर या रसूलिल्लाह, करम कर या हबीबिल्लाह, बदा बाहूं करियां दाहूं, पुनल तो के पुकारियां ते, नाए ताक़त मुँह में मालिक, करम कर या रसूलिल्लाह, करम कर या हबीबिल्लाह। महिरबानी अदीब, तव्हां ज़बरदस्त नबी साईं जे शान जे हवाले सां बि ऐं कचहरियुनि जे हवाले सां बि तव्हां सुठियूं ॻाल्हियूं कयूं। सेठ परतोषम असां सां वेठो आहे, वापारी अॻुवान आहे, पंहिंजो उमरकोट जी आम शख़्सियत आहे, पर सभिनी पढ़ियल लिखियल माण्हुनि जे उन में बि रहंदो आहे। जी साईं, महिरबानी जिन मूंखे सॾायो, महिरबानी पंहिंजे हवाले सां न ॻाल्हि कंदुसि। आऊं बि पंहिंजी हिकिड़ी बिरादरी जो प्रेसिडेंट आहियां। अॻे चवंदा मुखी, हाणे प्रेसिडेंट। अॻे सिस्टम हूंदो असां में, उहो हाणे ख़तमु थी वियो आहे। इन जी पंचायत जो खटियायो, इलेक्शन खटियायो। बिल्कुलु आऊं प्रेसिडेंट आहियां पंचायत जो, लोहाणा पंचायत जो, ऐं मेडिकल स्टोर यूनियन जो बि प्रेसिडेंट ई आहियां। ॿ उहिदा पंहिंजे हिसाब सां मालिक ॾिना आहिनि, पर चवण जो मक़सदु आहे इहे वाक़ई सही ॻाल्हियूं आहिनि। अॻे हिकिड़ो हूंदो हो, सिस्टम हूंदो, मुखी हूंदा हुआ, असांजा वॾा हूंदा हुआ, वेंदा हुआ, कचहरियूं थींदियूं हुयूं, ॿारड़ा बि उते घुराए ईंदा हुआ, नंढा वॾा असीं वेंदा हुआसीं, ॾिसंदा हुआसीं वॾनि जूं कचहरियूं। हाणे उहो सिस्टम ख़तमु थी वियो वाक़ई। मुखियुनि जूं पगूं हूंदियूं, मुखी हूंदा हुआ, असांजे उतां ते वेंदा हुआसीं, असांजो मुंहिंजो ॾाढो पाण मुखी हूंदो, उहो बि हूंदो। वक़्त सां गॾु इहे शयूं वाक़ई ख़तमु थियनि पियूं। मोबाइलनि जो बि सिस्टम सम्झूं पिया, पर इंसानु बिज़ी थी वियो आहे। हर माण्हू पंहिंजे कफ़नि में, कमनि में, टेंशन में एतिरो बिज़ी थी वियो आहे जो माण्हू इहे शयूं कोन थो करे। हाणे हक़ीक़त असांखे मुंहिंजा दादा ज़फ़र घुरायोसीं, पर कीअं अलाए टाइम कढी निकिरी आयासीं। तमामु ॾुखी ॻाल्हि थी वई आहे। वक़्तु महांगाई थी वई आहे, हर शइ महांगी थी वई आहे, ॿार बच्चो पालणु मुश्किल थी वियो आहे। हर में नंढो आहे, थोरो आहे त थोरे लाइ परेशान आहे, त घणो आहे त घणे लाइ परेशान आहे। त इन हिसाब सां, वक़्त जे हिसाब सां इहे परेशानियूं ज़रूरु आहिनि। ॾिसूं पिया, सिंधी वारनि जी महिरबानी, असांखे सॾु करायो। ज़फ़र महिरबानी, महिरबानी वॾी सेठ परतोषम। ताराचंद खां कुझु ॿुधूं भला। ताराचंद बि यकी वेठो आहे पंहिंजी कचहरीअ में। ताराचंद खां तारा साईं छा था ॿुधायो? सभ खां पहिरीं सॼी संगत खे रसूल ख़ुदा हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी वलादत खोड़ सारियूं वाधायूं। महिरबानी। ॻाल्हि कचहरी जी सकाफ़त जी आहे। आउं सनातन धर्म सां तालुक़ु रखां थो। गुज़िरियल हफ़्ते जॾहिं जन्माष्टमी जो असां प्रोग्राम ढोरोनार में मंदर में कयो, उते मूं हिकिड़ो भलीकार ॻाई, मुंहिंजो किरशन ॼाओ आहे, मुंहिंजो मोहन ॼाओ आहे, अॼु जेल में जनम वठी मथुरा में आयो आहे। सो अॼु जो माहौल बि तमामु सुठो आहे, ख़ूबसूरत आहे। पाण सगुरनि जी वलादत जा मौक़े ते आऊं बि पाण मुंहिंजी दिलि चवे पई त सनातन धर्म में जेको रोल प्ले करां थो, अॼु मुंहिंजे अलाए छो दिलि में अचे पियो अॼु उहो साॻी अॼु हिते बि आऊं पेश करियां। सो पाण सगुरनि जी आमद ते आऊं मरबा ॻाईंदुसि। आयो चमन में दिल भर सरकार जे नमूने, आयो चमन में दिल भर सरकार जे नमूने, सभिनी अखियूं विछायूं, सभिनी अखियूं विछायूं,
खीकार जे नमूने आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने सादे सुफेद जो थी अंदाज साण आयो सादे सुफेद जो थी अंदाज साण आयो फतना उते खड़ा थिया फतना उते खड़ा थिया तकरार जे नमूने आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने सभिनी अखियूं विछायूं सभिनी अखियूं विछायूं खीकार जे नमूने आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने गाढ़ो गुलाब थी वियो चमकार जे नमूने आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने सभिनी अखियूं विछायूं सभिनी अखियूं विछायूं खीकार जे नमूने आयो चमन में दिलबर सरकार जे नमूने वाह 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 ज़बरदस्त ताराचंद ॾिसो न केतिरी असां वटि मज़हबी हमांगी आहे ऐं मोहबत है न मोहबत रवादारी इहो त सिंध जी मिट्टी जे खमीर में का अहिड़ी शइ पिया हा इहा रवादारी सिंध में ई मिले थी दुनिया जे कंहिं बि खिते में नथी मिले हिकिड़ो कोहिस्तान में मूंखे मंदरु नज़र आयो मां वियोसि उते जेको उनजी ख़िदमत चाकरी कंदा आहिनि जेके उहो पंहिंजो मंदर जो मुस्लमान हुयो ऐं वरी मस्जिद में वरी हिंदू हुयो हा सही हूंदा कोहिस्तान जो बाक़ाइदा रिकॉर्ड है उते मूं उनजी रिपोर्ट ठाही हुई कोहिस्तान पंहिंजो इहो सिंध जो सिंध सॼी आहे वरी बलोचिस्तान जो उडेरोलाल ॾिसो इहे हा शाह शहीद रवादारी शाह शहीद पंहिंजो मीर चंद खे ॿुधाऊं हा मीर चंद खे ॿुधूं त पोइ वरी अब्दुल गनी बि वेठो आहे कचहरी जेका आहे इहा असांखे ॿाराड़ी जी जेका कचहरियूं जेके थींदियूं हुयूं ऐं उन हवाले सां अॼु जेका CSSB सिविल सोसाइटी सपोर्ट प्रोग्राम जेको प्रोग्राम कयो आहे ऐं असां जेके हिते असांजी हिकिड़ी कल्चर जेके एडवाइज़र कमेटी ठहियलु आहे डिस्ट्रिक्ट कल्चर एडवाइज़र कमेटी जंहिं अरेंज कयो आहे प्रोग्राम ऐं उन्हनि दोस्तनि जूं सभिनीनि जूं महिरबानियूं आऊं भायां थो त इहा कचहरियूं हमेशह लाइ जेके आबाद रहनि घर घर में हर ॻोठ में कचहरियूं रहनि जीअं भाउचारी वारो जेको इंटरफेथ हारमोनी वारो जेको कॉन्सेप्ट आहे उहो बहाल थिए उहो हिन घुट ॿोसट जो जेको माहौल हो जेको गुज़िरियल कोरोना जो टाइम गुज़री वियो हींअर जेको बरसातुनि जेका तबाही कई उन खां पोइ जेको हीउ हिकिड़ो कचहरी जो जेको माहौल रखियो आहे ऐं अॼु वरी असांजो आकाए पुरनूर हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको पैदाइश जो जेको ॾियारो आहे उन हवाले सां जेका कचहरी थी जेके हिते नातू वातू पढ़ियूं माशाल्लाह हिन महफ़िल खे 4 चंड लॻी विया ऐं इन हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे जेको पैदाइश जे ॾियारे सां ज़मज़म व कौसर व तस्नीम नहीं लिख सकता ए नबी आपके तज़ीम नहीं लिख सकता मैं अगर 7 समंदर भी नचोड़ूं राहत आपके नाम की एक मीम भी नहीं लिख सकता वाह वाह सही वाह सही आऊं थोरो सकाफ़त ते ॻाल्हाईंदसि त सकाफ़त में सिर्फ़ु असांजूं जेके कचहरियूं आहिनि उहे नथियूं अचनि उन सां गॾोगॾु असांजे जेके ॾींहं ॾियारा आहिनि होलियूं आहिनि त्योहार आहिनि ईदूं आहिनि दीवालियूं आहिनि क्रिसमस डे आहिनि इहे सभु असांजे सकाफ़त जो हिसो आहिनि ऐं जॾहिं असीं कचहरियुनि जी ॻाल्हि कयूं था त ओताकुनि वारो सिस्टम भले तमामु घणो घटिजी वियो आहे पर अगरि जेकॾहिं असीं घर जी ॻाल्हि कयूं था असांजी ॿाराड़ी में जेके औरतूं आहिनि उहे अॼु बि तव्हां अगरि ॾिसंदा काफ़ी हिते जेके दोस्त आहिनि या जेके बि आहिनि उहे सभु ॿाराड़ी सां वाबिस्ता आहिनि त उते जॾहिं बि औरतुनि खे फ़ारिग टाइम मिलंदो आहे त भर्त ते उहे कचहरियूं जेके आहिनि उहे अञा ताईं बि क़ाइमु आहिनि सो ऐं ॿियो त आऊं ही जेके असांजो प्रोग्राम अॼु हिते थियो आहे जेके बि असांजा दोस्त परे परे खां आया आहिनि उन्हनि सभिनी गुज़ार आहियां ऐं सभिनी मां मूंखे इहा उमेद बि आहे त असीं अॻियां बि असांजा जेके बि अहिड़ियूं एक्टिविटीज़ हूंदियूं प्रोग्राम हूंदा उन्हनि में तव्हांजो ई ईअं भरपूर साथ हूंदो त असीं पंहिंजी सकाफ़त खे जेको आहे उजागर बि करे सघंदासीं असां जेको मज़हबी हमायंगी आहे उनखे बि वधाए सघंदासीं ऐं असां हिन तरह जा जेके ॾियारा आहिनि उहे सेलिब्रेट कंदा रहंदासीं तव्हां सभिनी जी वॾी महिरबानी ऐं पंहिंजो मीर हसन साहिबु हाणे आख़िर में हिकिड़ो नौजवान कलाम ॿुधूं जवाद फ़कीर जवाद साईं को काफ़ी ॿुधा का भली का वाह वाह जी जवाद साईं तुझी सुना सुना मां छा समझा
आसान बिया दुश्वार बिया तुझे वायदे दे एतबार कह तुझे वायदे दे एतबार करो इनकार बिया इकरार बिया तुझे सुना सुना था समझा तू दूर रही बेन्याज मौला सुन फरियादी जो आवाज मौला तो दूर रही बेन्याज मौला सुन फरियादी जो आवाज मौला इन बेगुनाह जे मारन ले इन बेगुनाह जे मारन ले दिखो तीर बिना तुझी सुना सुना छा हुस्न तजल ला नूर जवान शम्सो कमर मखमूर जवान निसा गे सा मगरे सा निसा गे सा निसा ग म प निसा निसा द नि ब द म प ग म रे ग रे सा हुस्न तजल ला नूर जवान शम्सो कमर मखमूर जवान बुत फरियाद बुलबुल जी सदा बुत फरियाद बुलबुल जी सदा जाथे गुल बया ताथे खार बया तुझी सुना सुना लास्ट मिसरो कमाल जा बोले दौलत जर जी न ख्वाहिश मुखे महरो वफा जो माया गुलाम दौलत जरे जी न ख्वाहिश मुखे महरो वफा जो माया गुलाम इन सारे जहान में नाज़ इन सारे जहान नाज गरीब नादान बिया सरदार बिया तुझी रंग से सुना सुना छा समझा आसान बिया दुश्वार बिया तुझे वायदे
एतबार कहिड़ो तुंहिंजे वाइदे ते एतबार कहिड़ो इनकार इकरार तुंहिंजी वाह साईं ताड़ी थी वञे हिन जे लाइ जवाद फ़क़ीर लाइ। नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पुॼाणी ते पहुतो आहे। पंहिंजे मेज़बान ज़फ़र हकड़ो खे ईंदड़ प्रोग्राम ताईं ॾींदा इजाज़त। तेसि ताईं सदाईं गॾु।